कामरेड कलाराम साहब। हाँ साईं, अज दौलत थरी वट 22 मार्च जो मां कुछ पंहिंजे ख्याल से आयो आहियां, पर उन में हिकिड़ो ॿुधायां तो ये मुग़ल बादशाह 7 थी गुज़रिया आहिनि। उन्हनि जी हिकिड़ी आख़िरी ज़फ़र बादशाह उन जी केड़ा नाला ॿुधायो न। हाँ, नाला इहो आहे। पहिरीं बाबर आयो, हमायूं आयो, अकबर आयो, जहांगीर आयो, शाहजहान आयो, औरंगज़ेब, आलमगीर आयो, उन खां पोइ 7 बादशाह ज़फ़र आयो आहे। ज़फ़र आयो, ज़फ़र जो पंहिंजो हालाती जाज़े में जो कविता कई है या शायरी कई है, वह मां शायरी अवांखे ॿुधायां थो। चाहे तो लगता नहीं दिल मेरा इस उजड़े दयार में, किसकी बनी है इस आलम ना पायदार में। कहे तो इन हशरतों को और जय कहीं बसें, इतनी जगह कहाँ है दिलेदार दाग में। बू बू बाग बासे सैयार से गिला, किस्मत में कैद लिखी थी फसल बाहर में। उम्र दराग मांग लाए थे 4 दिन, वो आरजू में कट गई दो इंतज़ार में। कितना बदनसीब है ज़फ़र खफन के दफन के लिए 2 गज ज़मीन मिली कुए यार में। वाह 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 वाह, वाड़े कामरेड साहब, वाड़े कामरेड साहब। अड़े नमूने काफ़ी कुछ कविताऊं पंहिंजूं भी आहिनि ऐं ॿियनि जूं भी आहिनि। ये कई टाइम वरे दौलत थरी से हाफ़िज़ ख़ातिर ऐं ज़ाहिर। मेहरबानी मेहरबानी साईं, मेहरबानी, थैंक यू जी। संत कलाराम वैरागी साहब शुरू थियो वरे। कीअं लिखां, कहिड़ो लिखां, केतिरो लिखां, छा ॿुधायां। लिखण ॿुधण जो लेखो आहे भारी भारी भारी, पर बिन लिखे बिन ॿुधे ॿुधाए नथी हले ही दुनिया। इहो कमु आहे ज़िंदह अदीबनि जी ज़िम्मेवारी। क़दीमी जुगनि में वणनि जे पननि ऐं पथर ते लिखण थियो रवां। शऊर जे सुरण सां थी कलम कागज़ जी तयारी। कई किस्म किताब लिखे विया, ॿिया लिखजनि पिया नवां। उन्हनि जी कटपीस कापी हले पई जारी। जदीदी दौर में कलम कागज़ घटे पियो, कंप्यूटर नेट कया सिर सवां। दिमाग़ ऐं मशीन सही दुरुस्त आहे त हिकु आङर अंगूठो पूरी दुनिया पियो ॾेखारे। मेघ कल्याण वैरागी ज़रा लिख तूं गौर फ़िक्र सां, तूं कीअं आई की दुनिया में ज़िंदगी गुज़ारी। संत कलाराम की ज़िंदगी गुज़ारी। ये इन जे लाइ आत्मकथा मूं लिखां पियो, पर मतिलबु छा आहे लिखां ईअं पियो, पर वरी भी किताब जे नाले सां कविता अचे थी। किताब जो नालो मूं लिखियो आहे जीअं ॾिठो आहे मूं, पर चवे तो ज़हनी अखनि सां मूं थोरो ॾिठो, जिस्मी असन खां मूं थोरो ॾिठो, ज़हनी अखनि सां ॾिठो आहे खोड़। सालक सुधी थोरा ॾिठा, घणा ॾिठा कूड़ा ज़ालम ऐं अहोड़। हिसाब चारे करे ॾिठा जी, कट वंड ज़रब ऐं जोड़। ही मुताले में मुशादो माणियो आहे, न कयो आहे को गपोड़। मेघ कल्याण वैरागी जेको सच ॾिठो, उहो आख़िर रहंदो तोड़। वाड़े साईं, वाड़े साईं। ही संत महात्मा भगत कलाराम आहिनि, माने कामरेड कलाराम अरनरो वैरागी ॻोठ अरनरो। वाड़े साईं, वाड़े साईं, मेहरबानी। अञा भी काफ़ी कुछ आहिनि। अच्छा, पर हाणे हाफ़िज़े में एतिरा आहिनि, वरी कंहिं टाइम ॿुधाईंदासीं तव्हांखे। अच्छा, महिरबानी, थैंक यू।